कंहिं ब्राउज़र ते राइट क्लिक करे ओपन ते क्लिक करियो। गूगल आईडी तव्हां यूट्यूब जे लाइ ऐं प्ले स्टोर लाइ ठाहे सघो था। ब्राउज़र तव्हां जे साम्हूं खुली आयो ऐं हाणे उन में साॼे पासे खां साइन इन जे मथां क्लिक करियो ऐं हाणे तव्हां क्रिएट अकाउंट ते क्लिक करियो। हिन में तव्हां फॉर माई सेल्फ ते क्लिक करियो। हाणे तव्हां फर्स्ट नेम में नाले जो पहिरों हिस्सो टाइप करियो। लास्ट नेम में नाले जो ॿियो हिस्सो टाइप करियो। ईमेल जी यूज़र आईडी ठाहिण जे लाइ हिते तव्हां पंहिंजे मर्ज़ीअ जी ईमेल आईडी टाइप करियो। उहो तव्हांजो अवेलेबल में अची वेंदो। हाणे तव्हां अवेलेबल मां हिकु यूज़र आईडीअ जे मथां क्लिक करियो। हिते तव्हां पासवर्ड ॾियो। पासवर्ड जे लाइ पहिरियां ई अखर, उन खां पोइ अंग, उन खां बाद में का निशानी या हिक ॿिए जे विच में बि उन्हनि खे तव्हां अंग अखर, अखर अंग घटि में घटि 8 टाइप करियो। ऐं साॻिया अंग अखर यानी जेको पासवर्ड तव्हां ॾिनो आहे उनखे कन्फर्म में टाइप करियो। हाणे तव्हां नेक्स्ट बटन ते क्लिक कयो। ही वेरीफाई योर फ़ोन नंबर आहे। तव्हां हिते पंहिंजो फ़ोन नंबर दर्ज करियो जीअं तव्हांखे SMS मौसूल थिए। तव्हांजे फ़ोन नंबर में SMS मौसूल थियण खां बाद में तव्हां SMS खे खोले करे उतां कोड हिते टाइप करियो। उन कोड खे तव्हां टाइप करण खां बाद में तव्हां हाणे वेरीफाई वारे बटन ते क्लिक करियो। हाणे तव्हां हिते पंहिंजी उमिरि जो महीनो, उमिरि जो ॾींहुं, डेट ऑफ बर्थ जो ॾींहुं ऐं डेट ऑफ बर्थ जो साल टाइप करियो। हिते तव्हां पंहिंजी जिन्स मेल आहे फीमेल आहे उहो सिलेक्ट कयो। उन खां बाद में नेक्स्ट ते क्लिक करियो। हिन पेज जे अचण खां बाद में उनखे मुकमिल तरीक़े सां हेठि करियो। हिन पेज खे हेठि कंदव त तव्हांखे आई एग्री जो बटण हिन ते क्लिक करियो। फाइनली तव्हांजी ईमेल एड्रेस ठही वई। ही वीडियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि आहे त सब्सक्राइब कयो ऐं बेल बटन ते बि क्लिक कयो जीअं तव्हांखे हर वीडियो जी नोटिफिकेशन पहुचंदी। सादे तरीक़े सां दोस्तों तव्हांजी ईमेल एड्रेस यानी गूगल जी आईडी ठही वई जंहिंखे तव्हां